सभिनी खे प्रणाम। प्रेम ते हे सत्संग प्रेम जिथे प्रेम आ ऐं प्रेम कहिड़ो पहिरियों प्रेम हिकिड़ो ॿ प्रेम थींदा आहिनि, हिकु मिजाजी हिकु हक़ीक़ी। मिजाजी कंहिंसां बि प्रेम थी सघे थो, कुझु लवरा लवरीअ जो ई प्रेम न आहे, कंहिंसां बि थी सघे थो। ईअं न सम्झो त प्रेम कंहिं शोर शोरनि जो ई थींदो आहे, शो घणनि जो ई थींदो, धीउ पीउ जो बि थींदो आहे, माउ धीउ जो थींदो आहे, भाउ भेण जो थींदो आहे, कंहिंजो बि थींदो आहे। जंहिंखे चइबो आहे डार्लिंग। डार्लिंग कोई लवरी आहे छा? माउ डार्लिंग आहे, भेण डार्लिंग आहे, गुरु बि डार्लिंग आहे, गुरु बि डार्लिंग आहे। डार्लिंग जो मतिलब छा? प्यारो, कंहिंसां बि प्रेम थिए, इहो ई प्रेम वधंदो। पर प्रेम छाखे चइजे, प्रेम कीअं थींदो आहे, इहो मां सॼो हिन महिल कथा कंदुसि। प्रेम में छा हुअणु खपे? प्रेम में पहिरीं ॻाल्हि, जिथे शर्त आहे उहो प्रेम न आहे। हिकिड़ो खेल जो गानो बि, प्रेम छा हुजे? जिथे प्रेम आहे उते समर्पण ऐं स्वीकार आहे। त आहे त प्रेम आहे, जिथे अकड़ है और शर्त है उते प्रेम न है। कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों से तूने किया। गगन पे सितारे न चमके जरा, बुझाने लगे आरती का दिया। जब अपनी नजर में ही गिरने लगो, अंधेरों में अपने ही घिरने लगो, तब तुम मेरे पास आना प्रिय। मेरा सिर झुका है, झुका ही रहेगा। मेरा दर खुला है, खुला ही रहेगा। ये दीपक जला है, जला ही रहेगा। अहिड़ो प्यार मुंहिंजो अंदर में तुंहिंजी यादि जे लाइ सदाई ॾीओ ॿरंदो रहंदी। मुंहिंजो दर सदाई खुलियल हूंदी, मुंहिंजो सिर सदाई झुकियल हूंदो। प्रेमी मुंहिंजो ख़ुशि हुजे, हिनखे चइबो आहे। हीअं न थियणु खपई, हूअं न थियणु खपई, हे न कजांइ, हो न कजांइ, इहो प्रेम न आहे। इहा मालिकियत आहे, स्वामित्व। कॾहिं बि प्रेम अगरि हूंदो ऐं उहो प्रेमी, प्रेम मां असांखे घृणा ऐं वैर ते कोई प्रेम कान्हे। मां प्रेम न मञंदुसि। प्रेम में त सदाई माण्हू अंदर में समर्पण हूंदो आहे। इहो ई प्रेम हक़ीक़ी प्रेम थिए, इहो ई प्रेम। हाणे मां प्रेम जी हिकिड़ी कथा चङी तरह सां ॿुधजो। हिकिड़े शहर में हिकु छोकिरी ॾाढी सुंदर हुई, नंढी। उनखे 3 ॼणा खेॾंदा, पाड़े जा ॿार। ॿाराणो प्रेम हुयो, 3 छोकिरीअ खे चाहींदा ॾाढो। ॿाराणो धीरे धीरे इहो ॿाराणो प्रेम वधंदो वियो, वधंदो वेंदो, ॿार बि वधंदा विया, ॿार जवान थी विया। त हिननि जे प्रेम में कोई बि खोट कान हुई। अहिड़ो प्रेम हुयो, अहिड़ो प्रेम हो, छोकिरीअ खे छिक बि अचे त 3 ॼणा परेशान थी वेंदा।
छोकिरी खे कुछ न थिए। सचो प्रेम हूंदो। छोकिरी वॾी थी त हुनजे पीउ छोकिरीअ खे चयो, मां ॿाहिरि वेंदो आहियां, ॾिसंदो आहियां छोकिरा, पर मूंखे कोई छोकिरो अहिड़ो न, टिनि जे मुक़ाबले कोई छोकिरो मूंखे सम्झ में न। बेटी हाणे शादी त हिकिड़े सां ई थियणी आहे, तूं हाणे सिर्फ़ु इन्हनि टिनी मां हिकिड़े खे चुन त मां तुंहिंजो हुन सां विहांउ करायां, त मूंखे त हू निंड रहे। बाक़ी ख़बर आहे कोई बि हिकिड़ो छोकिरो तोसां शादी कंदो त तूं अति ख़ुशि थींदी। चएसि थी पप्पा ॻाल्हि न करिजांइ, मां कंहिं हिकिड़े जो बि नालो खणंदसि ॿिया ॿ अन्याय थी वेंदो। कोई अहिड़ो मुंहिंजे नज़र में कान्हे जेको मां चवां त हिन सां कयां। टई हिक खां हिकु। इन में मूंखे फासाइजाए न थी मुंहिंजी शादी, मां शादी न कंदसि, मूंखे कोई छोकिरो नथो मिले, न कंदसि। बाक़ी इन्हनि मूं मां कंहिं हिकिड़े खे न चवंदसि त हे मतिलबु जो पुट मूंखे त ॿियो छोकिरो सम्झ में ई नथो। ॾींहं गुज़रंदा विया, पर प्रेम जी परीक्षा, ॿार थोरो ॻाल्हाइण त की प्रेम जी परीक्षा कंहिं हाथ, प्रेम जी परीक्षा कंहिं हादसे या परिस्थितीअ सां। तव्हांजे बि घरनि में अगरि प्रेम आहे या किथे बि कंहिंसां प्रेम आहे, कोई हादसो थिए, कोई परिस्थिति अहिड़ी अची वञे त प्रेम जी परीक्षा थी सघे। सच्चो प्रेम आहे। कोई प्रेमी तुंहिंजो डुबंदो हुजे किथे नदीअ में, ऐं तूं केतिरे क़दुरु पंहिंजो सिर विञाए करे उनखे बचाए सघे थो। इहो कोई हादसो या कोई परिस्थिति अहिड़ी अची वञे त प्रेम जी ख़बर पवंदी आहे। ऐं थियो कुछ ई टाइम में छोकिरी बीमार थी, अहिड़ी बीमार थी सभु शहर भेटिया, छोकिरा थकिजी पिया, छोकिरी गुज़ारे वई। हादसो थी वियो, परिस्थिति आई, टई छोकिरा उदास थी विया, बिल्कुलु साह ई न टिनी में। शहर जे माण्हुनि बि ॾिठो, बरोबरि छोकिरा हाणे कंहिंसां खेॾंदा, कंहिंसां ॻाल्हाईंदा, भई टिनी जो प्यार हुयो। पोइ तुंहिंजे सरपंच चयो, भाई इहा छोकिरी असां बाज़ार जे पासे खां कोई हिते क़ब्र ठाहे करे, ऐं हुया बि ईसाई धर्म जी छोकिरी, ईसाई ऐं इस्लाम इहे क़ब्र में ई गाड़ींदा आहिनि। असां हिंदू साड़ींदा आहियूं या ॿोड़ींदा आहियूं, ऐं ईसाई ऐं इस्लाम गाड़ींदो आहे। इहा ख़बर हुअणु खपेव। हिकिड़ो धर्म जो अहिड़ो आहे जेको नंढड़ो सो आहे, उहो टंगींदो आहे। जेको इहो पारसी, इहे सभिनी खां थोरा आहिनि पारसी। पूरे विश्व में सभिनी खां कम में कम माण्हू इहे आहिनि पारसी। सभिनी क़ौमुनि में पारसी सभिनी खां घटि। ऐं पारसी हिकु अहिड़ी जात आहे जेकी तव्हां कॾहिं ग़रीब न संदो, पढ़ियल लिखियल ऐं पैसे वारा। ॿियो न त वरी टाटा रतनलाल त वरी पारसनि जे लाइ त पूरो ठाराए रखियो अथई। मां त वियो आहियां बॉम्बे में, ॾिठो आहे वॾा वॾा बिल्डिंगियूं ठहियल आहिनि, कोई बि पारसी बेघर कान्हे, न त हुनखे घर ॾींदो आहे। टाटा इहो रतनलाल टाटा पारसी आहे, त इहो पारसी वरी टंगींदो आहे। हाणे उहो गवर्नमेंट ॿुधां थो त उन हाणे चयो आहे भाई इहो अछशील थो लॻे, तव्हां हिनखे, छो जो हुनखे गंदगी थी थिए पई, उहो खोड़ ॾींहं था लॻी वञनि, कौआ खाईंदा आहिनि, वरी हेठि हुन में केमिकल विझंदा आहिनि, पोइ खाई खाई सॼो, पोइ हुनजूं हॾियूं खणी करे वञी परवान
करे ईंदा आहिनि। या थोरा शीलता न पहले गवर्नमेंट हाणे ॿुधो आहे त हिनखे बंदि थी कराए, चए थी या त ॿोड़ियो या त पूरियो, बाक़ी इहो टंगियो न। हाणे ॿुधो आहे, न त इहे पारसी टंगींदा आहिनि। त हिन छोकिरीअ खे उते शहर जे पासे खां हिकिड़ी सुठी क़ब्र ठाराए करे पूरियोंसि। 3 छोकिरा उते विया। पोइ हाणे हिकिड़े छोकिरे खे त अंदर में लॻो करुणा, चई असांजी प्यारी छोकिरी ऐं हुनजा माउ पीउ केॾा दुखी थिया, मां त होॾे वञी करे हिननि जी शेवा करे बाक़ी मां ज़िंदगी बिताईंदुसि, मां ॿी शादी न कंदुसि, मां इन्हनि जे माउ पीउ जी शेवा कंदुसि। उहो हली वियो, 2 छोकिरनि खे चई मां थो ॾह वेंदुसि। उहो हली वियो। पर हिकिड़ो छोकिरो चई बसि हाणे इहे हली वई, हाणे कहिड़ो असांखे जीअण, हाणे छा जीअंदसि, जीअणा पई वई त जीअणा। हिकदमि ॻाढ़ा कपिड़ा पातई, मां तो वञा थो गौरी शंकर हिमालय। माण्हू हली वेंदा आहिनि, कंहिंजी बैंक करप्ट थिए या कोई परिस्थिति अहिड़ी ज़ाल मरी वञे या दिवालो अची वेंदो आहे या कुझु थींदो आहे, पोइ माण्हू वरी पोइ इहे भॼी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि तंहिंखा हे जीअण न, हाणे वञूं। उहो हली वियो। थियो बिल्कुलु मुस्कुराए पियो, ॼण हुनजे लाइ मुई कान्हे। मां हाणे हिते ई घर ठाहे, इहो ई मुंहिंजो सभु कुझु आहे, मां काॾे न वेंदुसि, मां हिते ई रहंदुसि। उहो हुते रहियो। ॾींहं गुज़रिया, महीना गुज़रिया, साल गुज़रिया। उहो पंहिंजे आनंद में ख़बर वारो हो, उन्हनि जे माउ पीउ जी शेवा में ईअं थी वियो, माउ पीउ खे ख़ुशि वञी कयो हुनजी। हो वरी हली वियो शक्ति जी खोज में। अहिड़ा माण्हू वरी जेके हादसे में वेंदा आहिनि त खोजींदा भॻवान खे न आहिनि, शक्ति खोजींदा आहिनि। शक्ति यानी कि सम्झो चमत्कार। उहो विया, कुझु ॾींहं गुज़रिया, हिकिड़ो घुमंदे घुमंदे उहो तांत्रिकनि में वञी पहुतो। हिकिड़े तांत्रिक, गृहस्थी तांत्रिक हुयो। उन गृहस्थी तांत्रिक जे घर में वेठो ॻाल्हाइनि पिया वेठा। गृहस्थी तांत्रिक जो पोटो नंढड़ो 20 साले जो पोटो कोड़ो रोए पियो, रांभाट पियो करे। और तांत्रिक खे आयो क्रोध, होॾो हवनी कुंड जली रहियो, हवन कयो ॾाढो भग, हुन में गेह अलाए त छा छा विझंदा आहिनि हवन में। उहो ईअं ॿरे पियो। हुन बि आन ताक न छोकिरे खे खणी विधाईंसि हुन में अग्नि कुंड में विधाईंसि। त छोकिरो वॾी महिल हुन ॾिठई जेको इहो हुयो वियो ॻाढ़ा कपिड़ा पाए, उन वटि ई रहेसि पियो। ॾिसी करे चएसि तो राक्षस आहे तूं माण्हू आहे? तूं त दैता। मां अहिड़ो माण्हू ॾिठो, अहिड़ो ॿार नंढड़ो नींगर नंढड़ो, उनखे खणी तूं हवन कुंड में मारे छॾी। मां तो वटि हिते वेठो आहियां और तूं अहिड़ो आहे, अहिड़ो जिन राक्षस आहे। उहो मुस्कुराए पियो। हिकिड़ो नंढड़ो सो अहिड़ो सो संस्कृत अहिड़ा अखरनि जो हिकिड़ो मंत्र चई करे ऐं छंडो जो हई, उतां ॿार खिली करे निकिरी आयो। अचे भाकुर पाते जूती आया, मां पंहिंजे पुट खे मारींदुसि। इहा मूंखे विद्या आहे, संजीवनी विद्या। इहा मूंखे विद्या आहे, संजीवनी विद्या। जिन में माण्हू जीअरो थियो थिया हिकदमि उतां बसि मंत्र थी वियो, ख़बर पइजी न कहिड़ो नंढड़ो ई मंत्र हुयो। ही मंत्र हे तो उतां भागो सिधो। हुनखे बसि इहा ई यादि अची वई छोकिरी वरी सां। पाणी बसि खणी करे मां वञी कयां तो डुक पाते सिधो आयो उते, अची करे कब्र जे साम्हूं ऐं छंडो। छोकिरी फर्स्ट क्लास खिलखिलाए ॿाहिरि निकिरी। कब्र वारे ॾिठो, भीड़ माण्हुनि जी लंघंदे पाईंदे ॾिठो, हिकदमि गोड़ पइजी वियो। घर ख़बर पई, घर में छोकिरो, हुनजा माउ पीउ
सॼो शहर अचे बीठो ॾिसो, अड़े छोकिरी त गुलनि जहिड़ी ॿाहिरि निकिरी आई, वाह। हिकदमि रथ घुरायूं, बैंडियूं बाजा घुरायूं, चई शोभा यात्रा सां छोकिरी खे वठी हलंदासीं। शोभा यात्रा असली पूरो शहर, ॿार बच्चो बुढ़ो जवान सभु उन जलूस में पूरे शहर में चर्चित थी वई। उहा छोकिरी आई पंहिंजे घर, मां पीउ आयासीं, उते मिलिया, ख़ुशि थिया। पीउ चएसि थो, भाई ही त वॾी ॻाल्हि थी वई, हाणे तोखे कीअं थो लॻे? चई पप्पा हाणे मां शादी कंदुमि। हादसे, परिस्थितीअ परीक्षा ॾियारी हिननि टिनी छोकिरनि मां हाणे मां शादी कंदसि। पीउ चएसि थो, हाणे कंहिंसां कंदीअ? ऐं तव्हां बि सोचिजो कंहिंसां कंदी। चए न कोई। छोकिरी ॿुधाए थी, चए थी पप्पा हे जेको तव्हां जी शेवा करे पियो, अहिड़ो अगरि मूंखे भॻवान कुझु ॾे, चए तोखे छा खपे? चवंदुसि पुट मूंखे खपे त अहिड़ो खपे जंहिं तव्हांजी शेवा कई आहे। हे मुंहिंजो प्रेमी न आहे, हिन मुंहिंजे मथां दया कई आहे। इहो बि चई छॾियांव, जिते प्रेम हुजे उते अगरि दया थिए त प्रेम न आहे। तव्हां केॾी महिल कंहिंजी मदद कंदा आहियो, अगरि सोचींदा हे मूंसां ख़ुशि थींदो, न थींदी। अगरि कंहिंजी मदद करे थो ऐं दया करे थो, वीचारो खाए, वीचारो ॾेसि, वीचारो, ऐं तूं सेचारो, तूं दाता, वो भिखारी। वो वठंदी त सही, पर अंदर में प्रार्थना कंदो, हे मुंहिंजा भॻवान मूंखे बि ॾे, मां मुंहं ते हणांसि, दया करे कि मूंखे ॾे। प्रेम में दया न थींदी आहे। तव्हां कंहिंखे बि अगरि ईअं मदद कयो ऐं ईअं दया करे अगरि मदद कंदो, सो तव्हांजे लाइ अंदर में ख़ुशि न थींदो आहे। प्रेम में अगरि कुझु तूं ॾे त तोखे आनंद अचे, इहो प्रेम आहे। तूं ॾे कुझु बि, पर तोखे आनंद अचे ॾियण में। ऐं दया जे वस कंहिंखे ॾींदे अंदर उनखां अहिड़ो बुरो लॻंदी उनखे, उहो सोचींदो वेठो मूंखे कॾहिं थिए त मां हिनखे मुंहं में हणां, मुंहिंजे मथां दया थो करे। दया कंहिंखे वणंदी आहे? प्रेम में दया न थींदी अथव कॾहिं। चाहे पंहिंजे परिवार में बि कंहिंखे दया करे कुझु कंदी आहियां, प्रेम न थी वियो। हिकिड़ो भाई हो रायपुर में, ॾाढो पैसे वारो, ॾाढो धनपति। पूरा हितां जा शहर, कोरबा हुजे, बिलासपुर हुजे, चाहे भिलाई हुजे, चाहे दुर्ग हुजे, चाहे कांकेर हुजे, चाहे जगदलपुर हुजे, सभिनी शहरनि में पंहिंजे गरीबनि मिटनि माइटनि जी एॾी मदद कई अथई, सभिनी खे बढ़िया स्टैंड कयो अथई। बसि उनजी हिकिड़ी शिकायत, मां हेॾो उन्हनि सां कयो आहे पर मूंखे कोई नथो चाहे। उनजी सोच ग़लति थी। जेको चए थो चाहे, हुननि जे मथां तूं दया कई आहे, हो चाहिनि था या तुंहिंजे मथां बि माया, उनखां तूं कॾहिं दया वरिती आहे? न, मां उन्हनि खां मां छो वठंदुमि? उहो तोसां प्रेम न कंदे, उन्हनि खे अंदर में बसि इहा हिन दया कई आहे। अगरि इहो ई तूं प्रेम जे बसि सभिनी खे ॿुधाईंदो, मां हिनखे वधायो त मां हिनखे वधायो त मां, कंहिंखे जो चए कंहिंजे साम्हूं हिनखे मां वधायो आहे, त हुनखे सुठो लॻंदो?
दया ॾे तोखे कुछ तोखे रस तो मिले। रस अगर तोखे कंहिं ॻाल्हि में रस तो मिले कंहिं मां उनखे तू नंढड़ो तो तू उनखे भिखारी करे छॾी, प्रेम न आहे। तू ॾे तुंहिंजो अंदर खुश थे, आनंदित थे, इहो थी प्रेम। इहो बि मां हिकिड़ी ॻाल्हि चई छॾियां, पीउ पंहिंजे पुट सां प्रेम कंदो आहे। तूं आशा न कजांइ त तुंहिंजो पुट तोसां प्रेम करे। हिते थी ॻोठ अथव, जेको तूं पंहिंजे पुट खे प्यार ॾिनो आहे उनजो प्यार अॻिते थी, हो पंहिंजे पुट सां प्यार कंदो, तोसां न, तोसां कर्तव्य जो पालन। हिते माण्हू पंहिंजा घर गृहस्थ विञाईंदा आहिनि। माउ पीउ चवंदा असां हेॾो पालियोसीं, हेॾो हुनखे असां हेॾो पाले वॾो कयोसीं, पढ़ायोसीं, हे कयोसीं, हाणे ज़ाल जो थी वियो। तव्हां ग़लति कंदा आहियो। तव्हांजो जेतिरो बि पुट पंहिंजी ज़ाल सां ख़ुशि हुजे, तूं ख़ुशि थी, हुनजो प्रेम अॻिते आहे। तूं जी उमिरि घणी, होॾे हुनखे गुल आहे, नंढो पंहिंजो ॿार थींदुसि, ज़ाल अथसि, उहे ताज़ा आहिनि, गुल आहिनि, उहे पंखड़ियूं आहिनि, उन्हनि सां प्रेम थींदो की न? तो थोड़ा सां तूं ख़ुशि थी करे, ऐं जंहिंसां उहो प्रेम करे बि तो ज़ाल सां, उनखे ज़ाल हिकु आहे। तोखे टे टे पुट आहिनि, हुनखे हिकु आहे, हुनखे पंहिंजो पति त पहिरियों खपे। उहा माउ छॾे आई, पीउ छॾे आई, भेण छॾे आई, भाउ छॾे आई, सभु रिश्ता नाता छॾे करे ऐं तुंहिंजे पुट खे तन बि ॾिनई, मन बि ॾिनई। ऐं उहो तुंहिंजो पुट पंहिंजी ज़ाल सां अगरि प्रेम न करे, पोइ थी करे, तूं ज़ाल काथे ठही सघंदी? हुते तव्हां ग़लती कंदा आहियो खोड़ा, तो घर ढही वेंदा आहिनि। कीमिया थी विया, तव्हां ख़ुशि थियो असांजो ॿार पंहिंजे ॿार सां, पंहिंजो हुनजो ॿार बि ॼमे, हुन सां प्यार। पर हाणे असांजे लाइ पोटरा पोटियूं त मां चवंदा आहियूं अहिड़ा व्याज वांगुरु, जीअं व्याज माण्हू खे न महीने में व्याज न खाइजो। मां चई छॾियां मथां माण्हू इहा कथा ॿुधी करे ऐं व्याज ते पैसा ॾियनि। व्याज ते त मां बिल्कुलु ई चवंदा आहियां व्याज पैसा न हलाइजनि। व्याज खाइजे न, वठिजे भले ॾिजे। व्याज मतिलबु पैसा व्याज ते भले धंधे जे लाइ वठो, बाक़ी तूं व्याज न खाइजांइ। व्याज सिर्फ़ु हिंदू धर्म में हिकु ई माई खाई सघंदी आहे, 1% जंहिंजो पुट ऐं पीउ मुड़ुसु न हुजे, उहा ई 1% ॿ बि न, उहा खाई सघे थी, हुनखे हजम आहे, बाक़ी व्याज न खाइजे। मां व्याज न करे थो चवां, जे असांजा पोटा आहिनि, माण्हूअ खे ईअं व्याज मिलंदो आहे, ईअं ॾिनई भई वठ 20,000 रुपया हे महीने जो व्याज, ठरी पियो 20,000। तीअं ई असांखे पोटो वणंदो आहे, पर पोटो उहे वणंदो आहे, तूं व्याज न खाइजांइ। मतिलबु ॿुधायां थो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई करे, त असांजो प्रेम असांजे पुटनि जो अॻिते आहे, पोइ हिते न। ऐं असांजा पुट पंहिंजी ज़ाल सां, पंहिंजे ॿार सां प्रेम कनि त असां ख़ुशि थियूं। इहा हिकु थ्योरी अथव। न तव्हां ईअं तव्हां चओ त भई हे मूंसां थिए, ऐं प्राय ईअं ई कंदा आहिनि। थोरो भेण बि हिते गड़बड़ करे छॾींदी आहे, कुआरी भेण। अॻे चवंदी हुयमि त मूंखे हिकदमि भाउ आणे ॾींदो, हाणे 3 भेरा चवां थी तॾहिं तूं आणे थी, पंहिंजी ज़ाल जो तूं आणे। ग़लति ॻाल्हि अथव। उहा बि आई आहे, सभु छॾे आई आहे। हुनखे प्यार मिले अगरि माउ पीउ, भेण भाउ, ससु सहुरे जो, माउ पीउ जो, ऐं ॾेर निणान जो, भेण ऐं भाउ जो। मां चवां अहिड़ी छोकिरी का गंदे में गंदी हूंदी जेकी ग़लति हलंदी, सुठो हलंदी। पीउ माउ जो, सहुरे जो प्यार मिले थो। मां प्राय घरनि में नूरनि की शिकायत, तव्हांखे ख़बर बि न पवंदी अथव। भेण मां हिकिड़ो अहिड़ो आहियां जेको मूंखे छोकिरियूं नंढियूं असली विहारे घर में, ऐं मूंखे जंहिंमें शिकायतियूं कंदियूं, चवंदियूं बाबा
तव्हां चवंदा नो घर जी मालिकाणी आहे, मूंखे अॼु ॾींहं ताईं घर मूंखे पंहिंजो न लॻो आहे त मुंहिंजो आहे। ईअं मुंहिंजी ससु मूंसां वर्ताव कंदी आहे। अरे असांजी नुंहुं आहे, हुनखे चए भाई तुंहिंजो ई घर आहे, सॼो असांखे असांजी नुंहुं ज़िंदगी भर असां सां सावणा फिरंदा ॿुढा थी वञूं, असां हुनखे पंहिंजी सरनेम ॾिनीसीं, पंहिंजी धीउ जी सरनेम त हली वई होॾे, थी वई बाछाणी काछाणी भोतवाणी होॾे थी वई, हेॾे जेकी नुंहुं आई थी तुंहिंजी थी वई, जेको तूं आहीं तोलानी आहीं त तोलानी थिए न, पोइ धीउ थिए न तुंहिंजी। मां सभिनी खे चवां अगरि ईअं सच्चाई सां करें, प्यार में हिकु दया न, ॿियो प्यार कहिड़ो, वो बि प्यार न हो। वो छोकिरी चए थी जेको हली वियो इहो मुंहिंजे सुख जो साथी हुयो, इहो मुंहिंजे ख़ूबसूरती जो साथी हुयो, मां हाणे ईअं बदसूरत थी वञा त इहो भॼी वञे हा, ऐं मां हुयसि त हे हुयो, ऐं मां न आहियां त हे भॼी वियो। मां शादी त हिन क़बर वारे सां कंदसि जंहिंजो सचो प्रेम आहे। वरी उहो कहिड़ो, उहो चए पियो इहो मोई न आहे, प्रेम हिनखे चइजे। शरीर त सभिनि जो मरंदो, असांजो अगरि सतगुरू सां प्रेम आहे ऐं तूं सतगुरू खे सम्झे कान्हे त तूं कोड़ीअ जो प्रेम थी। शरीर सां सतगुरू न हुजे, मूंसां साण आहे, हुन छोकिरे सां बि वो चए पियो मुंहिंजी इहा छोकिरी साण हिते ई आहे, इहा काॾे वई कान्हे का। इहो ई प्रेम हक़ीक़ी प्रेम थी वेंदो आहे, अलाह जो प्रेम थी वेंदो आहे, इहो सदाई आहे प्रेम। ये शारदा जो मुड़ुसु रामकृष्ण परमहंस गुज़ारे वियो, न उन तिलक ला अथई, न पंहिंजा गहना ला अथई, न कुझु बि न कयईं। ऐं तव्हां ग़लति कंदा आहियो, कंहिंजो मुड़ुसु मरंदो आहे, कंहिंजी ज़ाल मरे त उनजी शादी बि फटाफट उनखे ओॾे बि न वञणु ॾींदा आहियो। ऐं कंहिंजो मुड़ुसु मरंदो आहे इनखे एॾो किनो कंदा आहियो, हे न खा, हे न पाए, हीअं न कर, ऐं किथे बि वेंदी उनखे चवंदो तूं मुड़ुस खे खाई वई, ऐं मुड़ुस खे कोई न चवंदो आहे तूं ज़ाल खे खाई वियो आहे, कोई न चवंदो आहे। मां कॾहिं न ॿुधो आहे त कंहिं मुड़ुस खे चवे त कोई तूं ज़ाल खे खाई वियो आहे। माईअ खे 50 माण्हुनि जो कन सां ॿुधो आहे हीअ मुड़ुस खे खाई वई आहे। कंहिं शुभ कार्य में भी माईअ जो हथ न विझाईंदा आहिनि, मूड़ आहिनि माण्हू, अंधा आहियो जो हुन माईअ खे तव्हां हथ नथा विझायो। 7 सुहागणीअ जो हुननि जो मन सुहागणीअ जो ऐं हुनजो वीचारी जो मन केतिरो मरियल हूंदो, हुनखे भॻवान यादि हूंदो, हुनखे अञा न हूंदो त हुन खां हथ न विझाईंदा आहियो। कुझु ॻाल्हियूं सत्संग में ॿुधंदव, कंहिंजो मुड़ुसु ईअं मरंदो आहे त ज़ाल सां कहिड़ो, मां त ग़रीब बस्तियुनि में ॾिसंदो आहियां, चवंदी त हल नलके ते, कंहिंजी ज़ाल मरे त हुनजे मुड़ुस खे चए हल नलके ते सनानु तोखे कराईंदासीं। माईअ खे बिना वञो था रस्ते ते सनानु कराए लटनि सां, उहा माई उभारे करे लटा जो आला थियनसि, उहा माई वीचारी शरीर कीअं ॾिसण में ईंदो आहे। माई बेहूदा आहियो। प्रेम हिकु त प्रेम में मां चवां काई शर्त न, प्रेम में काई दया न, प्रेम सदाई समर्पण। इहो ई जंहिंखे प्रेम जी थोड़ी भी झलक आई आहे, मां उनखे ई चवां भॻवान जी झलक पाए सघे थो, न त इम्पॉसिबल न सम्झो त कोई भॻवान मिलंदो। भॻवान कोई माण्हू आहे छा तव्हांखे मिले? भॻवान हिकु प्रेम आहे। असांजो प्रेम अगरि आहे ईअं समर्पण वारो, शर्तुनि सां न, तूं हीअं कर त मां हीअं कयां, इहो न। सचो प्रेम उहो आहे तूं ख़ुशि, मां तुंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि आहियां, इनखे झलक मिलंदी हृदय में। आख़िरीअ में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति।